4 सेप्टेम्बर ते सुबुह जो वरितल रीडिंग मूजिबि कोटड़ी बैराज ते मुसलसल चाढ़ वारी सूरत-हाल आहे। बैराज जी अप स्ट्रीम जा वहिकरा 5,85,692 क्यूसिक रिकॉर्ड कया विया, जॾहिं त डाउन स्ट्रीम जा वहिकरा 5,72,436 क्यूसिक रिकॉर्ड थिया। सिंधु दरिया जी आख़िरी मंज़िल ठटे ऐं सिजावल ज़िलनि जे विच में समुंड जी क्रीक आहे। चांडोकियुनि खां ख़ाली ऊंदाहियूं रातियूं वेतर सिंधुअ जी तिख वधाए रहियूं आहिनि।